कली संतरणो उपनिषद में कथा ईंदी आहे कि सब देवता आया तो कलयुग जो समय ॾाढो भारी आहे। वॾा वॾा मंत्र तो माण्हुनि खे जाप करण न ईंदा आहिनि, शुद्धता कोन्हे, पवित्रता कोन्हे, व्यवहार कोन्हे, कीअं कलयुग जे जीवन जो उद्धार थींदो। तॾहिं ब्रह्मा जी महाराज इहो मंत्र ॿुधायो आहे। उन्हनि मंत्र ॿुधायो आहे हरे राम 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 हरे हरे, पोइ वरी हरे कृष्ण 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 हरे हरे। लेकिन हिकिड़ा संत थिया भक्तमाल में, तव्हां कथा ॿुधंदा आहियो, श्री रामानुज महाराज, हा न, त उन्हनि खे जॾहिं गुरु जी इहो मंत्र ॾिनो त उनजे अंदरि भीतर चेतना अची वई, ज्ञान अची वियो, प्रेम अची वियो, भक्ति अची वई, छो जो विषय विकार न हुया उन्हनि जे अंदरि। रामानुज यानी राम के अनुज, चवंदा आहिनि इहे लक्ष्मण महाराज जो अवतार आहिनि। त उहे नचण लॻा, मृदंग ॿधी करे चैतन्य महाप्रभु वांगुरु ॻाइण लॻा। अची सेवकनि शिकायत कई, तव्हांजा शिष्य त ॻाइनि था तव्हांजो महामंत्र। गुरुजीअ पकड़ियो, छो भाई छा थो करे? नरक वेंदे नरक। छो? चई इहो मंत्र लिकाइबो आहे मन में, होठनि ते बि न, बिल्कुलु मन में, इहो चई करे बि न ॿुधाइबो आहे ज़बान सां, अंदरि ई अंदरि हलंदो रहे, ॿुधाहट बि न अचे। मंत्र थोरी न ॿुधाइबा आहिनि कंहिंखे। तूं त वरी ढोलक खणी ॻाए थो पियो, मृदंग खणी करे, हज़ारनि माण्हुनि खे गॾु नचाए थो, उहे बि था ॻाइनि पिया। रामानुज महाराज चवनि था गुरु जी चरणनि में प्रणाम करे, अच्छा ठीकु आहे, हिकिड़ो मां प्रश्न पुछां? हा पुछो। हे जेके मूंसां हज़ारे माण्हू ॻाइनि था, रोअनि था, गदगद था थियनि, त इन्हनि जो छा थींदो? इहे काॾे वेंदा? चई वैकुंठ वेंदा, छो जो भगवान नाम कीर्तन था कनि। अच्छा इहे वैकुंठ वेंदा त छाजे करे? छो जो इहे भॻवान जो नाम था ॻाइनि। लेकिन तूं जेको आहे उल्लंघन थो करे, इन करे तोखे नरक वञिणो पवंदो। त रामानुज चवण लॻा चरणनि ते किरी करे, गुरुजी मां भले नरक हली वञा, पर जेके हज़ारे हज़ारे कीर्तन था कनि इहे त वैकुंठ वेंदा, हिननि जो त भलो थींदो आहे। मूंखे इहो सौदो स्वीकार आहे। तॾहिं गुरुजी उन जे श्रद्धा ते गदगद थिया, उनखे गले लॻाए छॾियऊं। त चयूं हिकु कमु कर, अगरि तोखे ॻाइणो आहे त इन मंत्र खे उल्टो करे छॾ। चैतन्य महाप्रभु महाराज इहो मंत्र उल्टो करे ॻायो। गौरांग भगवान ऐं मृदंग विझी करे ऐं नची नची ॻाईंदा हुआ बिल्कुलु। हथ जोड़े चवंदा, भाई हिकु बार तूं चओ, मां तोखे हथ थो जोड़ां। ईअं हथ जोड़े पेरे पई करे बि अॼु बि इस्कान वारा चवंदा अथव, भाई हिकु बार चओ हरे कृष्ण, चओ चओ प्रभुपाद हरे राम, पोइ नचण लॻंदा आहिनि, चओ हरे राम। त इन तरह सां गौरांग भगवान चैतन्य महाप्रभु इहो मंत्र महामंत्र कीर्तन में आंदो, संगीत में आंदो, उल्टो करे ॻाइबो। ईअं न अथव हरे राम पहिरियों हरे राम न, ॻाइण महिल यादि रखो पहिरियों हरे कृष्ण पोइ हरे राम। बाक़ी मन में तव्हांखे स्मरण करिणो आहे त पहिरियों हरे राम पोइ हरे कृष्ण। पोइ बाक़ी इहो केॾी महिल बि कोई बि काथे बि बढ़िया ॻाए थो सघे, खणी थो सघे, शुद्ध अशुद्ध अवस्था जो बि कोई ठिकानो न आहे।